नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं त मुल्क में कोरोना वायरस वेगे वधीक 9 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 832 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। सॼे मुल्क अंदरि कोरोना वेगे फोतियुनि जो अंग वधी 6736 थी वियो आहे। कोरोना मुतासिरनि जो मजमूई अंग 3,27,895 ताईं पहुची वियो आहे। एनसीओसी मूजिबि हिन वक़्तु इलाज हेठि मरीज़नि जो अंग 10,688 ताईं रहिजी वियो आहे। कोरोना के मात ॾेई 3,10,491 मरीज़ सेहतयाब थी चुका आहिनि। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस वेगे वधीक 9 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 832 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। सॼे मुल्क अंदरि कोरोना वेगे फोतियुनि जो अंग वधी 6,736 थी वियो आहे। कोरोना मुतासिरनि जो मजमूई अंग 3,27,895 ताईं पहुची वियो आहे। नाज़रीन, एनसीओसी मूजिबि हिन वक़्तु इलाज हेठि मरीज़नि जो अंग 10,688 ताईं रहिजी वियो आहे। कोरोना खे मात ॾेई 3,10,491 मरीज़ सेहतयाब थी चुका आहिनि।